अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं आहियां वाजिद अली चन्ना ऐं मां आहियां हिकु शॉपकीपर। तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो चैनल वाजिद अली चन्ना। उमेद आहे त सभु दोस्त ख़ैर ऐं ख़ैरियत सां हूंदा। असांजूं दुआऊं तव्हां सभिनी भाइरनि सां गॾु आहिनि। उमेद आहे त तव्हां सभु ठीकु ठाक ऐं हशाश बशाश हूंदा। त दोस्तो शुरू कयूं था अॼु जो वीडियो। अॼु जो टॉपिक मुंहिंजो तमामु हिकु बहितरीनु टॉपिक आहे। जेके दोस्त पंहिंजो कारोबार करणु चाहिनि था उन जे हवाले सां अॼु तव्हांखे मां ॿुधाईंदुमि त पंहिंजो कारोबार ऐं प्राइवेट कारोबार यानी कि प्राइवेट जॉब में छा फ़र्क़ु आहे ऐं तव्हां कहिड़े तरीक़े सां अॻिते कामयाबु थी सघो था। दोस्तो अगरचे तव्हांखे पंहिंजो पैसो आहे ऐं बिज़नेस में तव्हांखे तजुर्बो आहे त पोइ तव्हां इन फील्ड में अची सघो था, न त तव्हांजे लाइ प्राइवेट जॉब या जेको बि ॿियो धंधो आहे उहो बहितर रहंदो। ऐं पंहिंजो कारोबार अगरि तव्हां कोई बि करणु चाहियो था त उन में जंहिं शइ जो तव्हांखे तजुर्बो हुजे तव्हांखे उहो ई कारोबार करणु घुरिजे। ईअं न त तव्हांखे तजुर्बो आहे कपिड़े जो, तव्हां खोलियो करियाना जो, तव्हांखे तजुर्बो आहे करियाना जो, तव्हां खोलियो ॿियो को बिज़नेस। ईअं न, अगरि तव्हां कंहिं बि फील्ड में कंहिं बि मामले में यानी कि कंहिं बि बिज़नेस में को सुठो तजुर्बो रखो था का तव्हांखे ॼाण आहे, पोइ इन फील्ड में अचिजो। जंहिं बि शइ जो तव्हांखे तजुर्बो हुजे उहो कजो। अगरि तव्हांखे कंहिं बि शइ जो तजुर्बो नाहे त तव्हां प्राइवेट जॉब बि तव्हांजे लाइ सही रहंदी। को गवर्नमेंट जॉब अगरि तव्हांखे आहे त उहा तव्हांखे सही रहंदी। कारोबार त दोस्तो मुंहिंजे चवण जो मेन टॉपिक इहो आहे त तव्हां अगरि कारोबार करणु चाहियो था त जंहिं बि शइ जो तव्हांखे तजुर्बो आहे तव्हां उहो ई कारोबार कयो। अगरि तव्हांखे करियाना हलाइणो आहे तव्हां उन में तजुर्बो रखो था त उहो कारोबार कयो। अगरि तव्हांखे कपिड़े जो, जूते जो, तमामु इलाही खोड़ सारा कारोबार आहिनि। जंहिं शइ जो तव्हांखे तजुर्बो आहे उहो ई कारोबार कजो। अगरि तव्हांखे कंहिं शइ जो तजुर्बो न आहे त उन फील्ड में डायरेक्ट न अचिजो। त तव्हां डायरेक्ट अचण सां तव्हांखे इहे नुक़सानात थी सघनि था त तव्हां उन में नुक़सानु खाई सघो था, तव्हांजो पैसो ज़ाया थी सघे थो। दोस्तो अॼु जो मुंहिंजो इहो टॉपिक तव्हां भाइरनि जे लाइ हुयो। उमेद आहे तव्हांखे मुंहिंजूं ॻाल्हियूं पसंदि आयूं हूंदियूं। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। टेक केयर एंड अल्लाह हाफ़िज़।